रोड़ी खां ख़बर शामिल कयूं था। सैयद आतिफ अली शाह की रिपोर्ट मुताबिक रोड़ी वेझो दे माछी की रहवासण मिसमात फरीदा सोलंकी रोड़ी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त संदसि क़बूली ज़मीन 32 एकड़ 60 जरेब ज़मीन ते वेठल दुबर थाणे जी हद में बाअसर माण्हुनि अब्दुल गनी जागीरानी, फेरोज़ उर्फ फिरू जागीरानी ऐं ॿियनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। ज़मीन ते वञण ते मोतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त असां 3 भेनरूं आहियूं ऐं तमामु ग़रीब आहियूं। असांजी वाहुर करण वारो ॿियो को बि न आहे। मुख़्तियारकार पन्नू वाकिल ऐं ॿियनि वसवारनि खे केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि पर उन्हनि पारां को बि अमली क़दम न खयो वियो आहे। हुन DC सखर, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त संदसि ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ अब्दुल गनी जागीरानी ऐं फेरोज़ उर्फ फिरू जागीरानी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजी क़बूली ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए खेसि तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। मसलो ज़मीन पी मां जी 3 भेनर आहियूं दी माछीअ में तार के पन्ने में सो असांजे 25 साल थिया केस हले पियो। वो कब्ज़े पहिरें कब्ज़े कंदड़ छॾे भॼी विया आहिनि। गनी जागीरानी ऐं फरोज़ जागीरानी असांजी ज़मीन में घिरिया आहिनि। उहे चवनि था त असां ख़रीद कई आहे। असांखे उहा वसियत न आहे त असां अॻिते वियासीं मुख़्तियारकार साहिब खे वठी पन्ने थाणे खे जॾहिं छॾियो त पन्ने थाणे असांखे पुलिस ई न ॾिनी। उन खां पोइ वरी मुख़्तियारकार साहिब हाज़िरी हुई असांजी कल्ह हाई कोर्ट में। असां हुन हाई कोर्ट ऑर्डर वरितो आहे। हाणे मुख़्तियारकार पन्ने वठी हलंदो असांजे उहो पन्ने वारो मुख़्तियारकार ईंदो हाणे देह माछीअ में काल के पन्ने में वेंदासीं पंहिंजी ज़मीन ते। असां ईअं चऊं था त गवर्नमेंट असां सां मदद करे त नाजाइज़ असां ज़री ज़ाइफ़ा आहियूं। ख़ुदा करण कोई बि न आहे असांजी मदद करे। 25 साल थिया आहिनि जवानी कोड़ी कुराड़ा थी ऐं भेण बि कोन्हे भाउ बि कोन्हे 3 भेण आहियूं। असां सिर्फ़ु वधी ख़ुदा खां कुझु बि न आहे असांखे। असांजी जेतिरी मदद थी सघे था हुकूमत खे इतराज़ था कयूं असांजी मदद कयो। ख़ुदा कारण मदद कयो। असां लाभ असांजी मदद कयो।